शादी सब डिवीज़न हॾा छड़ जे जो खातेदार आहिनि उन्हनि जे ऐवान साफ़ ते अॻियां मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। हुननि ते जेको सो इरिगेशन डिपार्टमेंट कूड़ा केस दाख़िल करे हुननि ते FIR दाख़िल कयूं। उन जे ख़िलाफ़ हो अॼु हिते रोडनि ते गॾी एहतिजाज करे हुननि धरणो आयो। अचो त हुन सां ॻाल्हायूं त हुननि जो छा चवणु आहे। फयाज़ कंबराणी इरिगेशन जो ऑफिसर है, उहे जेको आहे त असांजा जेके क़ानूनी वाटर आहिनि उहे लटे विया। असां वटि हींअर पीअण लाइ पाणी कोन्हे, असांजो माल मरे पियो। असां पाणी घुरण वियासीं, हुन चयो त बाबा पाणी पहिरीं कोन खुलंदो जेसीं अमीं 2 लख रुपया न ॾींदा। असां वटि 2 लख ठहियो पर हींअर अटे जा पैसा कोन्हे। असीं ग़रीब माण्हू छा था करे सघूं। हू जेको आहे त पावर में वेठो आहे, हुन पावर जे ज़ोर ते पुलिस जे रेंजर ते वठी असां ते FIR बि कटाई, असांखे धमकियूं ॾिनई। मूंखे चई त आउं तोखे मारींदुमि, मुंहिंजो नालो अमान आहे। हुन चयो तूं शहर में जिते बि गॾे तुंहिंजूं टंगूं तोड़े छॾंदे, तोखे माराए छॾंदे। रेंजर तरफ़ धमकियूं ॾिनई ऐं FIR कटाई। असांजो पाणी बंदि कयो आहे। असांजे वस वारनि खां इहा घुराए त महिरबानी करे असांखे पाणी ॾिनो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजा 4 वाटर कोर्स 6L 7L 7AL ऐं 10L हाले पोटा सहता, जिन जा 4-5 ॻोठ आहिनि। घटि में घटि 1200 एकड़ एराज़ी आहे जेका हुन पैसा घुरिया। असां रिश्वत हुनखे कोन ॾिनी, 2 लख रुपया हुन घुरिया। हुन मच्छर जी असांजा वाटर इहे लटे छॾिया आहिनि, डैमेज करे छॾिया आहिनि। असां ते कूड़ियूं FIR दाख़िल कयूं आहिनि। असांजो इहो चवणु आहे त हिन खे जेको मुअतल कयो वञे, कूड़ियूं FIR ख़तमु कयूं वञनि, असांखे पंहिंजो वाटर खोले ॾिना वञनि, असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। असांजा कानूनी वाटर आहिनि जेको SDO फयाज़ कंबराणी रिश्वत जे एवज़ असांजा कानूनी वाटर हुन गैर कानूनी तरीक़े सां असांजा वाटर लटिया आहिनि। असांजो फ़क़ति इहो ई मौक़ुफ़ आहे त असांखे पीअण जो पाणी ॾिनो वञे, असांजा वाटर फौरी तौर ते खोलिया वञनि। असांजी आला ऑफिसरनि खां इरिगेशन सां इहा ई अपील आहे त असांजो फौरी तौर ते वाटर खोलियो वञे, असांखे पीअण जो पाणी ॾिनो वञे। तव्हां खातेदारनि जा वीचार ॿुधा। हू उन्हनि जो चवणु आहे त इरिगेशन डिपार्टमेंट जेको SDO फयाज़ शिदी आहे उन असां ते कूड़ियूं FIR दाख़िल करे असांजे नौजवाननि खे गिरफ़्तार करायो ऐं असांजा 4 वाटर कोर्स तोड़े, हुननि जूं मोरियूं तोड़े लखे रुपए जो नुक़सानु कयो आहे। ऐं हाणे असां खां रिश्वत लखे रुपया रिश्वत घुरी रहियो आहे त 2 लख रुपया ॾियो त तव्हांजे जेके टुटल वाटर असां टोड़िया आहिनि उहो तव्हांखे मोरियूं ठाराए ॾियूं। हिननि मुतालबो कयो आहे वज़ीर आला सिंध ऐं हुकुमरान खां त असांजा वाटर कोर्स जेके टुटल आहिनि उनखे ठाराए असांजा इंसाफ़ कयो वञे। असांजा बच्चा जेके आहिनि बुखो काटण मजबूर आहिनि, असांजो फौरी तौर वाटर कोर्स ठाराए वञनि। ॿी सूरत में असांजो ही एहतिजाज जारी रहंदो। कैमरामैन ज़ुबैर जुणे सां गॾु शफ़ी जुणे जो टाइम न्यूज़ बदीन।